ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया ICC T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान भारत के इबरतनाक शिकस्त ॾेई छॾी आहे। ICC T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान भारत के इबरतनाक शिकस्त ॾेई छॾी आहे। पाकिस्तान टॉस खटींदे पहिरें बॉलिंग करण जो फ़ैसिलो कयो। उन दौरान भारत पहिरें बैटिंग कंदे पाकिस्तान के 7 विकेटुनि जे नुक़सान ते 152 रन्स जो टारगेट कयो, जेको पाकिस्तान बग़ैर कंहिं नुक़सान जे 152 रन्स जो टारगेट 18 ओवर में पूरो कयो। उन दौरान मैच जो हीरो शाहिन शाह आफरीदीअ खे करार ॾिनो वियो आहे। कप्तान बाबर आज़म 68 रन्स स्कोर कया आहिनि, जॾहिं त रिज़वान 79 रन्स स्कोर कया आहिनि। कामयाबीअ ते अल्लाह पाक जो शुक्र आहे। कप्तान बाबर आज़म तरफ़ां विनिंग दौरान बयान ॾिनो आहे। सदर आरिफ अलवीअ जो चवणु आहे त शाबास ग्रीन शीट्स। वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां पाकिस्तान टीम खे मुबारकबाद ॾिनी वई आहे। पाकिस्तान टीम क़ौम खे अवां ते फ़ख्रु आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त रिज़वान ऐं बाबर शानदार बैटिंग कई आहे। पाकिस्तान ICC T20 वर्ल्ड कप में भारत खे इबरतनाक शिकस्त ॾेई छॾी आहे।